अफ़सोस आहे नादिर ख़ान जी शहादत जो, छो जो नादिर ख़ान हिकिड़ो सोशल वर्कर हुयो, हिकिड़ो परमन शहरी हुयो। कुझु टाइम पहिरियां उन भाउ जो मर्डर थियो विच चौंक ते, उन क़ुर शरीफ़ ते अगली धुर खे बचके छॾियो इन करे त दादू जो अमुन ख़राबु न थिए, बिरादरियुनि में चिकताड़ न थिए, उन अमुन ख़ातिर उन पंहिंजे खून भाउ जो बि बच कयो। रही ॻाल्हि नादिर ख़ान जी हाणे जे नादिर ख़ान वारे मसइले जी, त उनजी भरपूर मज़म्मत कजे थी। अगरि नादिर ख़ान ॾुआरी हो, दहशतगर्द हो, बताखोर हो, हिकिड़े मिंट लाइ मञी था वठूं, उन अदालतूं त हुयूं न, अदालतुनि में उनखे पेश कयो वञे। अदालतूं खां मथां क़तल करणु, कंहिं इंसान जो क़तल करणु, इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। ऐं मां आला हुकाम खां इहा गुज़ारिश कंदुसि उन में केर बि इन्वॉल्व हुजे, केर बि कहिड़ी बि ताक़त कहिड़ी बि धुर इन्वॉल्व हुजे, उनखे कानून जे कटहरे में आंदो वञे, जुडिशरी इंक्वायरी कई वञे ऐं अदालती जांच कराई वञे। आख़िर इन जे पोयां कहिड़ा असर रसूख़ हुआ जे करे एॾो वॾो क़दम खयो वियो। चलो नादिर ख़ान ॾुआरी बि हो त उहो जांच में सारी शयूं साम्हूं अची वेंदियूं, जुडिशल इंक्वायरी में हर शइ साम्हूं अची वेंदी, ऐं जीअं उनखे शहीद कयो उहे शयूं बि साम्हूं अची वेंदियूं, हर शइ हक़ीक़त वाज़े आवाम जे साम्हूं अची वेंदी। ऐं नादिर ख़ान जे खून सां इंसाफ़ इंशाल्लाह ज़रूरु थींदो, उनजो खून रायगाह न वेंदो ऐं कानून जे मुताबिक़, आइन जे मुताबिक़ इंशाल्लाह उनखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो।